बाबा ये अचे ही न पियो हिनके मां चोरी अची आयो आवे। वाह पुट तू मिट्टी हुई कबियो है चाचा मां कोशिश में आया पैसा मिलन त खणी अचां न। 10,000 के वॾा पैसा आहिनि। पंहिंजी वञी ज़मींदार खे चवंदे उहो बि तोखे इनकार कोन कंदो 10,000 जे करे। असांजो ज़मींदार कमाल खान आहे जेको ॿधो पियो आहे। ॿुधाए त मां कंहिंखां वठां पैसा? इन वक्त कमाल खान जी जिम्मेदारी तेल थी वई आहे। हाणे सभिनी जो जिम्मेदार गफार खान आहे। हाणे तू उन्हीं का खर्च जा पैसा वठी अच जेकॾहिं तोखे शादी करणी आहे त। ठीकु आहे चाचा मां शाम वेंदुसि। शाम कीअं बि करे पैसा खणी अचां। असां अधी खे आसरो ॾिनो त असां तोखे वठण लाइ ईंदासीं। हाणे अधी घड़ी घड़ी फोन थी करे चए थी तूं जहिड़ो सुहिणो घोट मूंखे ॿियो किथां हथ ईंदो। पीरू तू परेशान न थी। जेकॾहिं रहिस पैसा न ॾिना न काथों छेलो उधर ते वठी विकिणी तोखे पैसा ॾेई वेंदुसि। इहो हथ झलीने त मुंहिंजी धीउ सां शादी करे सघंदे। ॾितू जेकर छेला उधर ते मिलनि था त हिकु मूल बि वठिजांइ। हा साईं असांजो कम थी वियो। हाणे तूं रह हलई। जेको मां वठंदुसि उन जा पैसा मां ॾींदुसि। जमाल वटि छेला बीठल आहिनि। हिकु मां थो वठांसि हिकु तोखे थो वठी ॾियां। ओए पक समझ ॾिसो मां शाम ईंदुसि पोइ जमात सां ॻाल्हाईंदासीं। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।